सिंध जे मुख़्तलिफ़ यूनिवर्सिटीज़ जे थरी शागिर्दनि पारां थर में इंटरनेट जी सहूलियत बहितर न हुजण ख़िलाफ़ एहतजाज कयो आहे। सिंध यूनिवर्सिटी जा मुख़्तलिफ़ शागिर्द लॉकडाउन वारी सूरत खां पोइ जिते तइलीमी इदारा बंदि आहिनि ऐं सिंध हुकूमत जेको ऐलान कयो हो त ऑनलाइन क्लासिस वठण वारो सिलसिलो जेको शुरू कयो वियो आहे, उन खां पोइ थर जा शागिर्द दरबदर थी विया आहिनि। थर में मोबाइल कंपनियुनि जे इंटरनेट वारो मसइलो हल न थियण ऐं थर में इंटरनेट जी सहूलियत बहितर न हुजण करे थर जा नौजवान शागिर्द ऑनलाइन क्लासिस खां मुकमल तौर ते महरूम बणियल आहिनि। थरवासी शागिर्द जेके तव्हां तस्वीरूं ॾिसो पिया, भिटनि ते वणनि हेठि थोरे खीमा खोड़े हू पंहिंजा ऑनलाइन क्लासिस ॾियण जी कोशिशि करे रहिया आहिनि, पर इंटरनेट जी सहूलियत न हुजण करे ही थरवासी शागिर्द खुले आसमान हेठि सख़्तु गर्मी में दरबदरी वारी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि। थरवासी शागिर्द इंटरनेट जी सहूलियत ॾिनी वञे, इन्हनि खे मुअतल कयो वञे। थरवासी शागिर्दनि अॼु मिठी शहर में शंकर सिंह सोढो समेत ॿियनि जी अॻुवाणी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन्हनि मुतालबो कयो त थर में ऑनलाइन क्लासिस जी आड़ में हिकु ड्रामो कयो पियो वञे जेका कंहिं बि सूरत में क़बूल न आहे। थरवासी शागिर्दनि मुतालबो कयो त थर में ऑनलाइन क्लासिस हलाइण जे लाइ का बि सहूलियत मौजूदु न आहे। पहिरीं जेका इंटरनेट जी सहूलियत हुजणु खपे उहो न आहे, उन जे करे असांजा ऑनलाइन क्लासिस न हली रहिया आहिनि। असां सख़्तु परेशान ऐं दरबदरी वारी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहियूं। थरी शागिर्द सिंध हुकूमत खां मुतालबो कयो आहे त थर में पहिरीं इंटरनेट जी सहूलियत बहितर कई वञे, कंप्यूटर तोड़े लैपटॉप जो बंदोबस्तु कयो वञे ऐं उन खां सवाइ थर जी ॿेराड़ी वारा ॻोठ जिते इंटरनेट जी सहूलियत मौजूदु न आहे उते इंटरनेट जी सहूलियत ॾिनी वञे। जेकॾहिं इहा सहूलियत नथी ॾिनी वञे त ऑनलाइन क्लासिस जेके आहिनि उहे मुअतल कया वञनि ऐं थर जे शागिर्दनि खां यूनिवर्सिटी जूं जेके फीस वरितियूं पियूं वञनि उहे आर्ज़ी तौर ते मुअतल कयूं वञनि।